सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख़ सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंध जो हिकिड़ो अहम किरदारु आहे सिंध जे तारीख़ जो, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको सिंधू सल्तनत जो हिकु किरदारु आहे, राजा जयद्रथ। माना राजा जयद्रथ सिंध जे तारीख़ में हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो ज़िक्र न फ़क़ति महाभारत जे रज़्म कहाणीअ में मिले थो, पर सिंध जे सियासी सक़ाफ़ती ऐं फ़ौजी अज़मत जी बि अकासी करे थो। संदसि दौर में सिंध जूं सरहदूं सलेमान जबल खां वठी सूरत बदर, मकरान ऐं कश्मीर ताईं पकड़ियल हुयूं ऐं उन जे हुकूमत जे गादीअ जो जेको शहरु हुयो उहो सेवण हो। राजा जयद्रथ राजा वरदकिश्तर जो पुटु हो, जेको सनफल जो राजा हो। जयद्रथ जी शादी कोरून जे भेण दशला सां थी, जेका हस्तनापुर जी राणी गांधारीअ जी धीउ हुई। हीअ शादी इलाइक़े में सियासी इतिहाद जी अलामत हुई, जंहिंसां सिंधू सल्तनत ऐं कोरून ख़ानदान जे विच में हिकिड़ो रिश्तो क़ाइमु थियो, ॻांढापो थियो। हिकिड़ो उन विच में हिकिड़ो वाक़ियो थो पेश थिए, उहो सॼी सूरत-हाल खे तब्दील थो करे छॾे। उहो आहे द्रौपदीअ सां लाॻापो राजा जयद्रथ जो ऐं उन जी अगवा। महाभारत जे सवी मोर वाक़े दौरान जयद्रथ द्रौपदीअ जे हुस्न ते माना मोह थी पियो, आशिक़ थी पियो। बाद में जॾहिं पांडु शिकार ते विया त जयद्रथ द्रौपदीअ खे ज़ोरी अगवा कयो। जॾहिं इहा पांडुनि खे ख़बर पई द्रौपदीअ जे अगवा जी, त हुन लश्कर मोकिलियो, जंहिं अध रस्ते में वञी जेको आहे सो राजा जयद्रथ खे पहुतो, जिते सख़्तु जंग लॻी। राजा जयद्रथ शिकस्त खाई भॼी वियो, पर वरी बाद में पकड़िजी पियो। खेसि जेको आहे जयद्रथ ज़िंदगी हयाती, या ईअं चइजे त हुनखे माफ़ी इन शर्त ते मिली त हू सभिनी जे साम्हूं पाण खे ज़लील करे जयदान घुरे। महाभारत जी जेका जंग आहे उहा 18 ॾींहंनि वारी जंग दौरान जयद्रथ सिंधू सल्तनत जे तरफ़ां कोरून जे लश्कर जो सिपह सालार हो। हिन जंग में सिंधी लश्कर जंगी हाथी, आतिशी तीर ऐं मगदर सां भरपूर हिसो वरितो। जयद्रथ अर्जन जे पुट अभिमन्यु जे मौत जो अणसिधो ज़िम्मेवार पिणु हो। आख़िरकार अर्जन जे हथां जयद्रथ मारिजी वियो। जीअं अॻकथी में ॼाणायलु आहे त हू माना अॻकथीअ में ॼाणायलु आहे त जेको संदसि सिर ज़मीन ते किराईंदो, उन जो सिर 1000 टुकड़नि में विरहाइजी वेंदो। माना ही हिकिड़ी जेको आहे सो महाभारत जो हिकिड़ो किस्सो आहे, उन जो हिकिड़ो किरदारु आहे महाराजा जयद्रथ। ऐं सिंध जे तारीख़, सिंध जी क़दीम तारीख़ बाबति हिन सॼे किसे मां, हिन तारीख़ी वाक़े मां पाण खे तमामु घणी ॼाण मिले थी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।